नाज़रीन, लालू रैंक में वधंदड़ गंदगी जे आज़ार ऐं बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ नौजवान इताद पारां बुख हड़ताल कई वई। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे तुफ़ैल मुगेरी। जी तुफ़ैल, असीं हिते लालू रंग जे बस स्टॉप ते मौजूदु आहियूं, जिते नौजवान इताद पारां अॼु 6 ॾींहं बि सफ़ाई ऐं सुथराई न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं बुख हड़ताल क़ाइमु कई वई आहे। उन अलावा असां अचो नौजवान इताद वारनि सां ॻाल्हि ॿोल की उन्हनि जो छा चवणु आहे। असीं जेके नौजवान इताद वारा दोस्त सफ़ाई सुथराई जी जेको मुतालबो चाहिनि था, हिन जो हिकिड़ो जाइज़ मुतालबो आहे त बाबा शहर खे साफ़ सुथरो कयो। 2 हफ़्ता मुसलसल थी विया आहिनि त माना हिननि दोस्तनि खे जेके मुख़्तियारकार आहे, यूसी सेक्रेटरी आहे, एॾा बासर आहिनि जो माना उन्हनि खे केरु चवण वारा ई कोन्हे। 2 हफ़्ता थी विया आहिनि मुसलसिल इहा तहरीक जारी आहे, पर चूंडियल नुमाइंदनि खे को बि माना ॼणू का कन ते जूअं बि नथी चुरे। उन में मुख़्तियारकार वार ऐं यूसी सेक्रेटरी इहे 2 ॼणा त आहिनि, पर उन्हनि सां मुलवस जेका सिधी सही रीत आहे उहा पीपल्स पार्टी मुलवस आहे। शहर जूं जेके बि नालियूं आहिनि उन्हनि जे मथां गंद किचिरो पियो आहे। उहो साॻियो गंद किचिरो जेको आहे त नालियुनि में थी किरे थो ऐं उहे बंदि थी वञनि। चौकनि चौराहनि ते किचिरो मौजूदु आहे। इहो कमु करण जे लाइ बि यूसी सेक्रेटरी खे 5 लख था मिलनि ऐं इहो कमु बि कोन थो थिए। जेकी नौजवान इताद जी तहरीक आहे तेसीं ताणी जारी रहंदी जेसीं ताणी असांजा जाइज़ मुतालबा हल नथा कया वञनि। असांजा सादा मुतालबा आहिनि त चौकनि चौराहनि तां गंद किचिरो खणायो, शहर जी नालियुनि जी 3 फुट खाटी करायो, लुंडेवाह जी 4 फुट खाटी करायो।